अस्सलाम वालेकुम। होप थो कयां तव्हां हमेशह वांगुरु हिकु सुठी सुबुह जी शुरूआति कई हूंदी ऐं हमेशह आबाद रहो, ख़ुशि रहो। हर रोज़ मां पंहिंजा प्लान ठाहींदो आहियां त हर रोज़ पाण खे थोरो चेंज कयां। हर इंसान में का न का ज़रूरु वीकनेस हूंदी आहे, त मां चाहींदो आहियां जेकी मूं में वीकनेस आहे त उनखे इम्प्रूव कयां। हर रोज़ पंहिंजो पाण खे ॾाढो मुश्किल आहे चेंज करणु। असल में इहो आहे त जेसि ताणी असांजा प्लान न हूंदा प्रॉपर हिकु पेज ते पॉइंट्स लिखियलु न हूंदा त ॾाढो मुश्किल आहे पंहिंजो पाण खे डेवलप करणु। त घटि में घटि मां हमेशह पंहिंजो पाण खे ईअं ई चवंदो आहियां त घटि में घटि हिकु पेज ते कुझु लिखण घुरिजे त मूं में कहिड़ी वीकनेस आहे, पाण खे कीअं इम्प्रूव कयां, कीअं मां अॻिते वधण जी कोशिशि कयां। त मेन चीज़ उहा ई आहे, जेसि ताणी प्रॉपर प्लान्स न आहिनि तेसि ताणी ॾाढो मुश्किल आहे पंहिंजो पाण खे चेंज करणु। तंहिंजे करे हमेशह प्रॉपर प्लान सां गॾु हलणु घुरिजे, न त हिन दुनिया में जेकी वॾी एॾी स्पीड आहे त ॾाढो मुश्किल आहे त हुन स्पीड सां पंहिंजो पाण खे हलाइणु। तंहिंजे करे हमेशह पंहिंजो पाण खे कंट्रोल कयो वञे, प्लान जे हिसाब सां हलणु घुरिजे। होप थो कयां हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं कंहिंखे तंग न कंदा कयो। अल्लाह हाफ़िज़।